नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां खे आम ख़बर ॾियूं त क्रिकेटर इमाद वसीम खां पोइ मोहम्मद आमिर बि रिटायरमेंट वापसि वठी छॾी आहे। हाणे बि पाकिस्तान लाइ खेॾण जो ख़्वाब ॾिसां पियो। क्रिकेटर मोहम्मद आमिर चयो आहे त ज़िंदगी कॾहिं कॾहिं पंहिंजनि फ़ैसिलनि ते नज़रसानी जो मौक़ो ॾींदी आहे। पंहिंजे मुल्क लाइ फ़ैसिले ते नज़रसानी कई आहे। मोहम्मद आमिर चयो आहे मोहम्मद आमिर चयो आहे त पीसीबी मूंखे इज़त ॾिनी। ॿुधायो वियो त पाकिस्तान लाइ हाणे बि खेॾी सघां थो। क्रिकेटर इमाद वसीम खां पोइ मोहम्मद आमिर बि रिटायरमेंट वापसि वठी छॾी आहे। क्रिकेटर मोहम्मद आमिर चयो आहे त हाणे बि पाकिस्तान लाइ खेॾण जो ख़्वाब ॾिसां थो। ज़िंदगी कॾहिं कॾहिं पंहिंजनि फ़ैसिलनि ते नज़रसानी जो मौक़ो ॾींदी आहे। मोहम्मद आमिर चयो आहे त पंहिंजे मुल्क लाइ फ़ैसिले ते नज़रसानी कई। पीसीबी मूंखे इज़त ॾिनी। ॿुधायो वियो त पाकिस्तान लाइ हाणे बि खेॾी सघां थो। क्रिकेटर इमाद वसीम खां पोइ मोहम्मद आमिर बि रिटायरमेंट वापसि वठी छॾी आहे। क्रिकेटर मोहम्मद आमिर चयो आहे त हाणे बि पाकिस्तान लाइ खेॾण जो ख़्वाब ॾिसां थो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, तफ़सीली जो। जी बिल्कुल ही गुज़र ॾींहुं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के डायरेक्टर इंटरनेशनल सां मोहम्मद आमिर जी मुलाक़ात थी हुई कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में, जंहिंमें पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां खेसि इहो मैसेज ॾिनो वियो त हू पंहिंजी रिटायरमेंट जेकी आहे उहा वापसि वठे त उनखे पाकिस्तान जी टीम में शामिल करे सघिजे। गुज़र ॾींहुं इमाद वसीम भी पंहिंजी रिटायरमेंट वापसि वरिती ऐं उन चयो त हू 2024 ताईं वर्ल्ड कप ताईं पाकिस्तान जी टीम जे लाइ अवेलेबल आहे। त अॼु मोहम्मद आमिर पारां बि पंहिंजी रिटायरमेंट वापसि वठण वारो ऐलान साम्हूं आयो आहे। हुन चयो आहे त 2024 जे क्रिकेट वर्ल्ड कप जे लाइ पाकिस्तान जी टीम जे लाइ उहो अवेलेबल हूंदो ऐं उन लाइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उनखे एश्योरेंस ॾिनी आहे त उनखे टीम में शामिल कयो वेंदो। वाज़िह त 2019 में मोहम्मद आमिर टेस्ट क्रिकेट सां रिटायरमेंट ॾिनी, जॾहिं त 17 दिसंबर 2020 में हुन इंटरनेशनल क्रिकेट सां रिटायरमेंट जो ऐलान कयो। उन खां पोइ मोहम्मद आमिर दुनिया जे मुख़्तलिफ़ लीग में खेॾंदो रहियो, पर पाकिस्तान जी तरफ़ां उनखे किथे बि को चांस न मिलियो छाकाणि जो रिटायर थी चुको हुयो। मोहम्मद आमिर पाकिस्तान पारां 36 टेस्ट, 61 वनडे ऐं 50 T20 मैचिस खेॾण में अहम किरदारु अदा कयो ऐं चैंपियंस ट्रॉफी 2017 में बि कामयाबी ॾियण में अहम किरदारु अदा कयो। पर हाणे ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां हिकु साज़ी सिलेक्शन कमेटी कई वई आहे, जंहिंमें वहाब रियाज़ आहे, मोहम्मद यूसुफ आहे, अब्दुल रज़ाक आहे, असद शफ़ीक आहे। इन्हनि जी सिलेक्शन कमेटी हाणे इमाद वसीम ऐं मोहम्मद आमिर खे टीम में सिलेक्ट करे थी, छाकाणि जो सिर्फ़ु न्यूज़ीलैंड जी टीम खे टूर करणो आहे अप्रैल महीने में। उन सां गॾोगॾु पाकिस्तानी टीम खे आयरलैंड ऐं इंग्लैंड जो दौरो बि करणो आहे। उन खां पोइ वर्ल्ड कप शेड्यूल थियल आहे त 2024 ताईं इहे ॿई प्लेयर हाणे सिलेक्शन कमेटी जे लाइ अवेलेबल हूंदा। इहा तमामु वॾी अचीवमेंट आहे त इमाद वसीम खां पोइ हाणे मोहम्मद आमिर बि पंहिंजी रिटायरमेंट जेकी आहे उहा वापसि वरिती आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।